गुजरण वारो रस्ते में सफर करे रहियो सफर कंदे कंदे टे पहरीअ जे निमाज़ जो टाइम थी वयो कंहिं ॻोठ जे भरमा गुज़र थियो दिल में ख्याल कई असर जे निमाज़ जो टाइम वक्त हुजे हां तोखे ॿुधायां हां त अल्लाह क़ुरान करीम में टे पहरीअ जे निमाज़ जो ताकीद छो कयो निमाज़ू त मिड़ई रब के प्यारियूं अल्लाह क्लियर फरमायो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता बेनियाज रब फरमायो हर निमाज पाजे पाजे टाइम ते अदा कदा कयो लेकिन हर निमाज जो जिक्र कंदे पर टे पहरीअ जो अल्लाह जिक्र अलग छो कयो राज वडो इन करे नथो खोलिया इन आशिक जी भी टे पहरीअ जे निमाज जो टाइम थियो ॻोठ खां गुज़र थियो ॻोठ जे ॿाहिरां हिकड़े खूह खे ॾिसंदो दिल में ख्याल कंदो पानी कढी वुज़ू कया जॾहिं खूह जे करीब ॾिठई त डोलियो पयो मगर रसो मौजूद नाहे ॻोठ ॾे निहारे थो ॻोठ जे भर में हिकिड़ो गरड़ो ॾिसी दरवाज़ो खड़काईंदो ऐं अल्लाह जा बांधो रसड़ो ॾियो त मां खूह मां पाणी कढी वुज़ू करे रब जो फर्ज़ पूरो कयां जॾहिं घरड़े जो आवाज़ खड़के जो आवाज़ अंदर हिक न्याणी ॿुधो पर्देदार न्याणीअ पर्दे जे अंदर रही करे चवण लगी ओ निमाज़ी 60 साल गुज़री विया अज भी खूह मां पानी कढण जे लाइ हिक रसे जो मोहताज आहीं निहारे चवण लॻो ए नौजवान छोकिरी तुंहिंजो दिमाग़ त सही पानी हेठा खूह ते रसो नागे पानी कीअं निकिरंदो उन न्याणीअ चयो परे थी त तोखे ॾसियां त पानी पाणे कीअं निकिरंदो उन अल्लाह जे नेक बानड़ीअ मुझे मदीने वारे मीर जे दीवानीअ पर्दे में ईंदे करे पाणीअ जे खूह जे पग जे मथां बीहंदे करे कुछ पढ़ियो चपड़न में पढ़ियो दिल में पढ़ियो हथड़ो हेठ करे अञा इशारो ॾींदी त अल्लाह जे हुकुम सां पानी मथे कपरन खां वहण शुरू कंदो उन 60 साल जे जिंदगी गुजारी अल्लाह जे इबादत में गुजारी निमाज़ी पक्को हुयो चवे पियो त पाणीअ ॾे ॾिसां या हिन अल्लाह जे नेक बानड़ीअ ॾे ॾिसां अज़ीज़ाने मन उन अल्लाह जे बानीअ चयो ऐ अल्लाह जा बाना वुज़ू करे वठ उन क़ुरान 60 साल जे वुज़ू त कयो निमाज़ शुरू कई न्याणीअ इशारो ॾिनो पाणी मंज़िल ते पहुची वियो न्याणी पंहिंजे घरड़े ॾे रवानी हिन निमाज़ निमाज़ पढ़ी रोई चवे तो ओ मुझा करीम रब ओ मुझा सुना करीम रब इन राज़ ताजो पर्दो खड़ो त मां बि इन राह जो राही थी पवां वापस जे दरड़ो खड़काई अंदरों जवाब मिलियो केर चवे तो सागियो निमाज़ी अंदरा जवाब मिलियो अञा पानी खपई चवे तो पानी न खपे ओ अल्लाह जी बानी तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ परवरदिगार जो मूंखे एतिरो त ॿुधा इहो वखर किथां वठी आईयां इहो वखर कहिड़े दुकान तां मिलंदो जो इशारो ॾियणो तुंहिंजो कम पाणी पाणे मथे अची वियो न्याणी पर्दे जे अंदरों जवाब ॾिनो ऐं अल्लाह जा बाना अल्लाह जे इज्जत जो कसम ॾियण वारा इहो ॿियो कोई विर्द नाहे जेसि ताईं मां पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार ते दुरूद जो 1000 न पढ़ंदी हां तेसि निंढड़ी मां कान कंदी हां
अजीजा ने मन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दे दुरूद खुशी सां पढ़दो कर जदे दुरूद जो मौको मिले सुस्ती न कंदो कर छो त नमाज पढ़े तुझी तुझेला मुझी मुझेला जिक्र कई तुझो तुझेला मुझो मुझेला हज कई उम्रो कई पर जदे दुरूद पढ़दो न की तुझेला न की मुझेला दुरूद मुझे महबूब जेला लबन मां पो निकरंदो मुझो रब अगे ही कबूल करे छड़ी दुआ दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। मुझे सोने करीम रब जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो अल्लाह अल्लाह वली जी सिफत कहजिया जो मुझे रब जी जवाब दे शाने औलिया अल्लाह अल्लाह कुरान में फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू बेनियाज रब फरमायो मा अल्लाह ईमान वारन जो वली आया केर तो फरमाए जवाब दे अल्लाह वलियुल लज़ीना आमनू। ओ मुझा करीम रब ओ मुझा सोना करीम रब रुगी तो रब जी जात वलिया या कहे देखे भी वली बनायो थई रब जे कुरान का बाहर न गलाइंदुम। अल्लाह फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाता व यु'तूनज़्ज़काता व हुम राकिऊन। मुझे बेनियाज रब फरमायो यह वली सिफत मां अल्लाह जी जात जिया मगर मां रब जी मर्जिया रहीम मां अल्लाह जी सिफता पर जेते राजी थी दोहा उनके सिफत अता करे छड़ी दोहा करीम मां सिफत अल्लाह जिया जेते राजी थी दोहा उनके अता करे छड़ी दोहा परवरदिगार रब मां सिफत अल्लाह जिया पर इया सिफत मां रब राजी थी करे हिकम मां के अता करे छड़िया मुझे बेनियाज रब जा बांधड़ो मुझो बेनियाज रब फरमाई दुआ मां अल्लाह इन सिफत जो मोहताज नाया या सिफत मुझी जातिया जेके मां अल्लाह अता कंदो हां उहा मां अल्लाह जी अताईया। अल्लाह जा बांधड़ो मुझा मौला सिफत जो कमाल कहड़ो आ मुझे बेनियाज रब फरमायो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। मुझे अल्लाह फरमायो मां अल्लाह ईमान वारन जो वली हां हो जा मौला इन वली जे सिफत सा तू छा कंदो है खालिक कायनात मालिक कायनात सब कुछ मौला तुझी कुदरत मुझे बेनियाज रब फरमायो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर। जेके गुनाहन जे जुल्म जे अंधकार खंडन में पियल हुंदा मां अल्लाह राजी थी करे उन वली जे सिफत सा उनन के ऊंदा है खंडन मां कढी करे नूर वारे रस्ते ते पहुंचाए छडींदो हां। तवज्जो कर मुझा दोस्त मुझो बेनियाज रब मुझो बेनियाज रब इन सिफत सा सिफत सा धड़कन के धनिया वारो बनाई दुआ किरलन के उठारी दुआ यह सिफत जेके भी मुझो अल्लाह अता करे छदी दुआ ओहे मुझे रब्बुल आलमीन जा बाना मुझे मुस्तफा जा दीवाना जदे हिकड़ी निगाह कंदाहन त हज़ारन जो दिलियूं तब्दील करे छदींदा ने। मिंटन जो पाबंद हां हजरत जुनैद बगदादी नालो तुम चओ
कह जो नालो वरतु हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे दरबार में नौजवान आयो किबला से अर्जड़ो छो नौजवान किबला जंगल में रे नौजवान जेके रोज जे बुनियाद ते शराब पियन था किबला मेहरबानी करे उन्हनि जे मथा का निगाह फरमायो जो अल्लाह जो कामिल वली जुनैद बगदादी जड़ो जवान घोड़े ते सवार थी करे सिधो उन जवानन वट आयो मुंह मुबारक ढक्यो पयो उन्हनि पहिरीं सोचो त अलाए केरा सुणे जुनैद चेहरो ज़ाहिर न कयो तवज्जो कयो पाण उन टिन शराबिन के फरमायो फिक्र न कयो असां भी पियंदा आयो तवज्जो हजरत जुनैद बगदादी फरमायो असां भी पियंदा आयो पर अकेलाई में पियंदा आयो अज दिल चयो त दोस्तन सां गॾु पियूं उन सुनी शराब चयो मेहमान जवान भली आए पर अज असां जी मजबूरी आ अज असां वट काई शय मौजूद नाहे प्यारण जे लाइ कुछ भी नाहे असां नथा कुछ ॾेई सघूं हजरत जुनैद फरमायो किथां वठी अचो चयो इस्लामी हुकूमत ॾींहं जो कोन मिलंदो मुंहिंजे दिल पर जुनैद फरमायो मां तो तव्हां खे अहिड़ो कमु दसियां उहो कमु कंदा वेंदव जिथे वेठा हूंदव उते उॾामी जाम पहुची वेंदो वारो कर साईं असां के पंध करे करे मुंह लिकाईंदे वरह थी वया हज़रत जुनैद फरमायो देर न कयो तो वुज़ू कयो छा फरमायो उथो वुज़ू कयो जेडी मल उन्हनि वुज़ू कयो सुणे जुनैद मुसल्लो विछायो पाण फरमायो मुसल्ले ते बीठा हुननि खे पंहिंजी लालचा मुझे जुनैद खे पंहिंजो जुनून अज़ीज़ाने मन हो शराब जे हुसूल जे लाइ मुसल्ले ते वेठा हज़रत जुनैद बगदादी जॾहिं नफ़ल जी शुरूआत कंदे सजदे में पहुंची करे जुनैद दाह कयो ओ मुझा मौला जेके तुझे दर खां खिड़ी वया हुया जुनैद तुझे दरड़े ते पहुंचाया ओ मुझा करीम रब हे दुनिया जे शराब जा आदि अज हिननि खे इश्क जो को नशो दे मौला सुने जुनैद सलाम ही वरायो सुने जुनैद सलाम ही वरायो हेडहु वारा भी दीवाना हेडहु वारा भी दीवाना ओ जह दिल पीता इश्क दा जाम मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम मुसासिल मस्त मुदामल जह दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाहू मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो जह दिल दीता इश्क दा जाम मुसासिल मस्त मुदामल जह दिल दीता तरसियां दे समय सिपाही तरसियां दे समय सिपाही अल्लाहू तरसियां दे समय सिपाही तरसियां दे समय सिपाही सच्चल खास खुदा जह दिल दीता इश्क दा जाम मुसासिल मस्त मुदामल जह दिल दीता जेके मुझो बेनियाज रब 5 मिनट बाकी जेके मुझो बेनियाज रब वली जे सिफत सा नवाजी दुआ हो निगाह का दुआ दिल जी तकदीर रब बदलाए छड़ी दुआ इमाम आज़म अबू हनीफा जो रहमतुल्लाह ताला अलैह इमाम आज़म अबू हनीफा जे पाड़े में शराबी बार बार शराबी जो जिक्र इन करे थो कया जो दुनिया
शराबी खां नफरत कई वेंदी आहे दुनिया में शराबी खे मुंह न लाथो वेंदो आहे लेकिन अल्लाह जे कामिल दे निहार जेतिरो कपड़ो घणो मेरो हूंदो आहे धोबी एतिरो वधीक उन कपड़े ते तवज्जो ॾियणु फरमाईंदो आहे इमाम आज़म अबू हनीफा जे पाड़े में हिकिड़ो शराबी रात जो शराब पी रोज़ रात जो पाड़े जी निंड हराम कंदो हुयो माइट तंग थी करे खाने में बंदि कराया हिकु रात गुज़री आवाज़ कोन आयो सुबह ते अल्लाह जे महबूब जे दीवाने इमाम आज़म अबू हनीफा दरवाजो खड़काए पुछो ॿियो ख़बर नौजवान रात जो आवाज़ कंदो हो अॼु आवाज़ कोन आयो आहे चयोसीं उन तंग कयो हो हाणे आवाज़ न ॿुधंदो उनखे थाने में बंदि कराए आया हो वहां मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवाना इमाम आज़म अबू हनीफा सिधो थाने ते आया हद जे अमलदार खे चयो असां ज़मानत था खणो इन शराबीअ खे आज़ाद कर वरी शिकायत कान मिलंदी थानेदार चवण लॻो किबिला जंहिंमां माइट बेज़ार जंहिंमां मिट बेज़ार उन्हनि खे तव्हां ज़मानत था ॾियो मुंहिंजे सुहिणे इमाम आज़म साईं फरमायो मदीने वारे मीर जे ग़ुलामनि जी इहा ई निशानी आहे ओ जंहिंमां पंहिंजा बि थियनि बेज़ार जंहिंखे ॿाहिरि प्यार तन जे लाइ मुझो आका वेठो अज़ीज़न मन मजबूर आहियां वाइदे जो पाबंद आहियां इमाम आज़म अबू हनीफा फरमायो इनखे इजाज़त ॾियो ज़मानत मां थो खणा हद जो सूबेदार वञी चवण लॻो ऐ शराबी तो मां भाइर बेज़ार तो मां मां पीउ बेज़ार ऐ ज़ालिम निहार त तुंहिंजी ज़मानत केरु खणण आयो इमाम आज़म अबू हनीफा साईं जुबान खलास अल्लाह मुझी गाल साईं पुछो साईं ऐलान करे पुछो बा मौलवी 1.5 कलाक तकीर रखंदे या थोड़ी मार्ज के उसे अध कलाक पाण फरमाए 7 कलाक वेहूं था दुआ चे घुरऊं था सही आड़े 1.5 कलाक पूरो आड़े 1.5 कलाक पूरो बाल टाइम दे बस नथो कुछ आमा इंदल्लाह मुझे तमाम गवाह हो तो मुझी जिम्मेवारी कान मां पंहिंजे वाइदे जो पाबंद हां छो तो याद रखो जेके माण्हू वाइदे जी खिलाफ वर्जी कंदा खुदा जाॾो जवाब ॾियणो आहे व औफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो अल्लाह फरमाए तो पुछंदो मैं त वाइदो करे वाइदे जी खिलाफ वर्जी छो कई हुई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं तव्हां चओ था 2-3 मिंट सही मां वेहां थो हालांकि मां वाइदे जो पाबंद पर साईं दसे दो साईं जन वया हलिया अल्लाह ताला साईं जन जो सफ़र आसान इमाम आज़म अबू हनीफा तवज्जो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह उन शराबी शख्स की ज़मानत खैया हद जे सूबेदार अंदर वञी आवाज़ ॾिनो ऐ ज़ालिम तो मां अबो अम्मा बेज़ार थी वया ज़रा ॿाहिरि त निहार कीअं चोॾीअ जो चंड तुंहिंजी ज़मानत खणण जे लाइ आयो आहे इमाम आज़म अबू हनीफा ॾे जीअं उन नौजवान निहारियो हयाव खां कंधु हेठि तो करे तवज्जो कर मुसलमान इमाम आज़म अबू हनीफा हिकिड़ो हरफ भी कोन चयो इएं बि कोन चयो त शराब छो पीअंदो आहे इएं बि कोन चयो त ॿीहर शराब न पीजा छो त अफलाक से लाई जाती है अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है
इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि तआला अलैहि ज़ुबान सा कुछ को न चयो हथड़न सा कुछ को न चयो हिकड़ी निगाह उन नौजवान दे कया नौजवान ॾिसी करे कंध झुकायो अॻियां इमाम आज़म अबू हनीफा पोयां नौजवान जॾहिं उन जे दरड़े ते पहुता इमाम आज़म सां बीही रहियो नौजवान कंध हेठ कयो पाण फरमायो बचड़ा वञो अल्लाह ताला तोखे हिदायत वारो फरमाईंदो इमाम आज़म अबू हनीफा जी यो जुमलो फरमायो नौजवान अंदर वयो इमाम आज़म अबू हनीफा उते भी अर्श दे निहारे चयो ओ मुजा मौला ओ मुजा करीम रब तुझे महबूब जे गुलामन जो कम्मा तोखा दूर थियलन के तुझे करीब आणन यार अगते मिड़ई तोखे पार तू हने इमाम आज़म अबू हनीफा अल्लाह जे दरबार में दुआ घुरिया ये लफ्ज़ चया ये चे इमाम आज़म अबू हनीफा हलिया वया हिकड़ी रात गुजरी वई आवाज को नायो बी रात गुजरी वई आवाज को नायो इमाम आज़म अबू हनीफा दिहाड़े ते वरी दरड़ो खड़कायो उन शराबी जा भायर निकली आया इमाम आज़म से पूछो दियो खबर तवा जो भाव का थे चयो किबला घर में आवाज कोने चवन था अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम अल्लाह केड़े जुवान निगाह करे छदी निगाह गे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अल्लाह केड़े जवान जी निगाह पैजी वई जीअं जो मोटी आयो ज़ारो कतार रोई रहियो मुसल्ले तो परे थियण जो नालो ही को नथो वठे अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर वली जी इहा निशानियां छो त वली सिफत मुझे बेनियाज रब जी कंहिंजी सिफत अल्लाह जे ज़ात जी सिफत ऐं मुझे बेनियाज रब फरमायो इन सिफत सां गुमराहन के मां हिदायत वारो बनाईंदो हां अज भी औलिया अल्लाह दे निहार मरहूम अब्दुल हलीम लिगारी जंहिंजी तारीफ़ साईं पंहिंजे ज़ुबान सा करे वया मां त उन जे ज़ात खां वाक़िफ़ न आहियां लेकिन एतिरो ज़रूर समझां थो त दुनिया जो दस्तूर कणक काहींदे त जुअर कान मिलंदी वौण कहीं दे त कमद कोन मिलंदो सारियूं कहीं दे त मुझा दोस्त अजीज फुटी कान मिलंदी जित जह मरहूम जे ईसाले सवाब जेला हे दुरूद ऐं ज़िक्र जी महफिल सजाई वई आ लगे थो त इन पीरीअ जो कनेक्शन को यार जे ज़ात सां ज़रूर हूंदो पोइ मुझा दोस्त अजीज जेकॾहिं चाही तो त दुनिया मां तुझो नालो न मिटजे हमेशा तोखे याद कयो वञे त पोइ मुझा दोस्त अजीज देर न कर तन तस्बीर मन मणियो दिल दबूरो तारू ही तलबजू वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल से सुताई सुहल यार निंद्र इबादत तन जी हिक सां प्यार कर दुनिया जा सां लाहे छॾ ओ हिक केरा ओ जेको 70 अमड़न खां वधीक प्यार करण वारो आ दुनिया जे अंदर
अंदर दुनिया जे अंदर हिकड़ी अमड़ जो प्यार प्यार तव्हां भी ॾिठो मूं भी ॾिठो हर कंहिं ॾिठो आहे हिकड़ी अम्मा जो प्यार इहो हूंदो आहे बचड़े खे सुबुह जो कम सां मोकिलींदी आहे बचड़ो कम ते वेंदो आहे अम्मा पैसा ॾींदी आहे बचड़ा खंड जो किलो वठी अचजा बचड़े क्रिकेट रांदि में अम्मा जी ॻाल्हि विसारे छॾी रांदि रूंद में लॻी वियो पैसा भी खर्च करे छॾी मंझंदि ताईं अम्मा कावड़ी वेठी आहे जीअं ईंदो घटि न कंदी मांस जीअं शाम थींदी वेंदी आहे अम्मा जी कावड़ लहंदी वेंदी आहे बचड़े जी उकीर वधंदी वेंदी आहे चो त मां चो मां वरी चो मावा अमड़ जो मिसाल दुनिया जे अंदर बियो मौजूद नाहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं शाम थींदी वई अमड़ जी उकीर वधंदी वई अमड़ जी कावड़ ख़त्म जीअं सिज लहड़ू थी वियो अमड़ रस्तो निहारे रही आहे खंड भी विसरी वई पैसा भी विसरी विया अम्मा इंतज़ार में त मुंहिंजो बचड़ो ग़ुलाम अली शाह केॾी महिल थो अचे अम्मा रस्तो निहारे रही आहे जीअं सिज लहंदो आहे अम्मा ईंदड़ वींदड़ खां पुछंदी आहे त मुंहिंजो ग़ुलामड़ो काथे ॾिठुई जवाब दे यो हिक दुनिया जी अम्मा है जीअं बचड़ो पहुंचंदो आहे परे खां रुगी मुंहुं ढलो करे अम्मा दे रोई निहारींदो आहे अम्मा मार कान ॾींदी आहे सीने सां लाईंदी आहे अम्मा मार मार गाला अम्मा मार कान ॾींदी आहे सीने सां लाहींदी आहे ग़लतीअ जो कान पुछंदी आहे पैसनि जो कान पुछंदी आहे खंड जो कान पुछंदी आहे जीजल अमड़ पुछंदी आहे मुंहिंजा जानी मानड़ी खाधी अथई या कान खाधी अथई इहो हिकड़ी दुनिया जी अम्मा या हिकड़ी दुनिया जी अम्मा हिकड़ी अम्मा जो प्यार एतिरो आहे जरा गौर कर जंहिंजे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो अल्लाह 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बहाने सां प्यार कंदो आहे तवज्जो अम्मा प्यार त कंदी आहे पर कैसा कंदी आहे छो जैसा खून जो रिश्तो जवाब दे कैसा कंदी आहे बच्चा त खोड़ ईंदा वेंदा आहिनि पर अमड़ खे उकीर कंहिंजी हूंदी आहे जो जेको पेट ॼाओ हूंदो आहे जंहिंसां खून जो रिश्तो हूंदो आहे जंहिंसां खून जो तालुक हूंदो आहे ऐं अज़ीज़ाने मन इते जुमिलो चवां क़ुरान जी आयत पढ़ी चवां अम्मा जे खून जो रिश्तो तवज्जो अम्मा जे खून जो रिश्तो ग़लतियूं मिड़ई माफ़ अम्मा जे खून जो रिश्तो ग़लतियूं मिड़ई माफ़ अम्मा कपड़ा धोराया अम्मा मानड़ी खाराई अम्मा हंधड़ो विछाए सुम्हारियो या हिकड़ी मां गौर कर जेको 70 अमड़न खां वधीक प्यार थो करे अज़ीज़ाने मन हिकड़ो जुमलो चई गुज़रा जेका अम्मा दुनिया जी अम्मा जेका अम्मा दुनिया जी अम्मा 5 10 20 सालन खां बच्चो गुम थी वञे अम्मा आसरो लाहे छॾींदी आहे मगर मुंहिंजो बेनियाज़ रब 80 साल उम्र गुज़री वई 100 साल उम्र गुज़री वई गुनाह कंदे बेफरमानी कंदे मगर अॼु बि अल्लाह जी रहमत सदे रही आहे जहिड़ो आहीं तहिड़ो हली मिट छॾे विया माइट छॾे विया दोस्त छॾे विया हीणो हाल ॾिसी सभई छॾे विया मगर अल्लाह जी रहमत अॼु बि सॾे रही आहे न रुगी सॾे रही आहे न रुगी सॾे रही आहे पर आवाज़ ॾेई रही आहे हिकिड़ो कदम तूं वधाए 10 कदम मां अॻिते हली थी अचां जवाब दे ईमानदारी सां सचो आहे या न ऐ मुसलमान एड़े करीम रब सां कीअं तो नातो छिनी उन मुझे करीम रब इहो तो सां नातो छो गंढियो आहे जेकॾहिं गौर करी अम्मा इन करे नातो गंढियो जो उन जो खून तो में मौजूद आहे मुंहिंजो अल्लाह इन करे तो सां प्यार थो करे जो तुंहिंजे दिल में मुझे मुस्तफा जी निस्बत मौजूद आहे
अल्लाह जे कुरान जी आयत करीमा पढ़ा मुझे अल्लाह के खबर आ त नेकोकार कहिड़ो आ हेड़ो गुनहगार कहिड़ा आहिनि तुंहिंजे मुझे लछणन जी खबर आ पर पोइ बि मुझे बेरियाज़ रब फरमायो कुंतुम खैर उम्मतिन हे दुनिया दारुल इम्तिहान आ चो दुनिया दुनिया छा है चो दारुल इम्तिहान आ नेकी करण जो मौको हिते आ गुनाह करण जो मौको हिते आ अल्लाह के बादाइण जो मौको हिते आ रब के रिझाइण जो मौको हिते आ रब के रिझायूं भी नथा गुनाहन खां मुड़ूं भी नथा इंतहा करे छडीसी को बि रब थो चवे कुंतुम खैर उम्मतिन मुंहिंजा महबूब तुंहिंजा ॾाढा भला तवज्जो कर ओ मुझा मुस्तफा तुझी उम्मत ॾाढी भली आहे असां सवाल कयो वली भला बुजुर्ग भला पीर भला कलंदर भला भिटाई भलो गौस भला कुतुब भला अब्दाल भला दुनिया जाने को कार भला मौला असां जा सचारई भला द चिक में मुझो बेनियाज रब तो फरमाए मां तो दे नथो ॾिसां मां त पंहिंजे यार जे निस्बत ॾे ॾिसी रहियो दुनिया जो मिसाल दिया हारी आही त तुंहिंजे लाइ जमींदार आही त तुंहिंजे लाइ व्यापारी आही त तुंहिंजे लाइ ऑफिसर आही त तुंहिंजे लाइ अगर ऑफिसर जो या कंहिं हारीअ जे ज़मीन ते को रोज अची कम दुपटे थो वञे रोज ज़्यान करे थो वञे हारी डंडो खणी वेही रहियो अॼु न छॾींदो मांस सॼी राति ओजागो कयईं राति जे पोएं हिसे में जेॾी महिल चोर कमद में घिड़ियो हारी डंडो खणी निकिरी आयो हाणे निकिरे त न छॾियांसि जीअं जो निकतो हारी डंडो सिधो कयो अगे हमराह जो कपड़ो लाथो ॾिठई अड़े हे त अदे वलीदाद जो पुत्र छा ॾिठई हिते तहां में त को वलीदाद कोन्हे न जे अड़े हे त अदे वलीदाद जो पुत्र मकसद छा आहे अड़े हे त बिना मुंहिंजे दोस्त जो पुत्र डंडो हीअं सिधे करण वारो पोइ ते करे चवे थो ॻाल्हि ॿुध सॼी राति निंड फिटाई थम दिल में इरादो हो त जेको चोर पकड़ियो टंग भंजदो मांस छॾींदो मांस कोन पर ॻाल्हि ॿुध वक़्त थई भला जो मुंहिंजे यार जे निस्बत वारो थी वियो कसम थव पैदा कंदड़ रब जो जवाब इहा ॻाल्हि सची आहे डंडो हणदे उनखे कोन हणदे न छो न हणदे चोर त आहे चोरी त कई थई रंगे हथों पकड़ियो थई पर पोइ बि चवंदे न छॾे हां पर छा कयां मुंहिंजे यार जे निस्बत वारो हई मुंहिंजे दोस्त जे निस्बत वारो हई हे ॾोहन जी माफ़ी थई अचे ही गडड़ो कमद जो बि खणी वञी इहा ॻाल्हि सची आहे या न मां तोखां थो पुछां तूं कमज़ोर तूं ज़ईफ़ तूं लाचार तूं बेवफा पोइ बि के पंहिंजे यार जी निस्बत प्यारी आ मुझो रब जो रब्बुल आलमीन मुझो मुस्तफा त रहमतल लिल आलमीन खुदा जे करे महबूब जे निस्बत खे न ॾिसंदो त कंहिंजे निस्बत खे जुमलो चवण दे मूंखे हिते हेतिरो गंद में भरिया पिया हो महबूब मदीने जो ताजदार गुंबज़े खज़रा में आरामिया रूहानी तौर पे तो मुझे मुस्तफा कौन कहते हैं कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में गलत कहते हैं मेरे आका तो रहते ही आशिकों के सीने में लेकिन मुझा दोस्त जाहिरी तौर पे मुझे मदीने जो ताजदार गुंबज़े खज़रा में आरामिया मुझे मुस्तफा जा दीवाना मुझे हुजूर गुंबज़े खज़रा में आरामिया हिते तू असां हदूं टपी वियासीं तॾहिं बि रब चवे थो त महबूब तुंहिंजा भला आहिनि तसवुर त कर जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो मुस्तफा गुंबज़े खज़रा में न हूंदो गुलामनि जे विच में हूंदो मुझो महबूब गुंबज़े खज़रा में न हूंदो मुझो मुस्तफा गुलामनि जे विच में हूंदो लिवाउल हम्द वारो झंडो हथ में हूंदो उन महिल गुलाम ॾोह कोन कंदा हूंदा उन महिल गुलाम बेफ़रमानियूं कोन कंदा हूंदा उन महिल त मुंहिंजे मुस्तफा ॾे निहारे चवंदा महबूब हाणे मिड़ई पार तूं थई ॿुधा हिते गुनाहनि जी इंतहा कईसीं रब तो चवे अल्लाह हो जॾहिं मुस्तफा जे साम्हूं हूंदासीं छा रब चवंदो त किना हो जवाब अल्लाह चवंदो त किना हो रब चवंदो न महबूब जहिड़ा आहिनि तहिड़ा तुंहिंजा आहिनि
मौला मुहजाहन वो मुझा महबूब मां रब तो सां वाइदो कयो हो न वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। ओ मुझा महबूब अज आदम चवे तो रब तू राजी थी, हजरत ईसा चवे तो रब तू राजी थी, खलीलुल्लाह चवे तो रब तू राजी थी, ज़बीहुल्लाह चवे तो रब तू राजी थी, कलीमुल्लाह चवे तो रब तू राजी थी, खलीफतुल्लाह चवे तो रब तू राजी थी, नजीयुल्लाह चवे तो रब तू राजी थी। पर मुझा मुस्तफा जो मां रब थो चवां मुझा मुस्तफा जो तू राजी थी। कुरान पढ़ा, कुरान पढ़ा। अल्लाह फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लक असा यबअसक रब्बुक मकामम महमूदा। दाजत मुझे मुस्तफा जा रब वठ हिते छा ॾिठो अथई, हिते त मुंहिंजो मुस्तफा 69,999 पर्दनि में ढकिजी आयो आहे। हिकिड़ो पर्दो खोली दुनिया दीवानी लगी पई आहे। अहिड़े दौर जे अंदरि जीअं साईंजन ॻाल्हि पे कई त वहां गई कंध टोड़े छॾिया, मुंहिंजा दोस्त किरोना मुल्क ॿोड़े छॾिया, पर अॼु बि मुंहिंजे मुस्तफा जे मीलाद जो नालो या यारिह वारे यार जो नालो त दुनिया दीवानी थी गॾु थिए थी। हिकिड़े अबे जा ॿ पुट, हिकिड़े जी ॾखिण मोहर, हिकिड़े जी ओलह मोहर, हिकिड़े जी उत्तर, हिकिड़े जी ॾखिण, गॾु कोन था वेहनि, पानी नथा खाइनि, लेकिन मुस्तफा जा दीवाना त ॾिसो, ज़ातियूं अलॻि, क़ौमूं अलॻि, लेकिन निस्बत हिकिड़ी मदीने वारे जी आहे। ईअं गॾु वेठा आहिनि जॾहिं हिकिड़ी अंबड़ जे पुटनि खां बि वधीक प्यार वारा आहिनि। हे कंहिंजो कमाल आहे, चओ मुंहिंजे मुस्तफा जो कमाल। कंहिंजो कमाल आहे, जवाब दे। चो जे तू न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, तू जे न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा। ही कुर्बत जा प्यारा चो मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अल्लाह साईं तू न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा। ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। वायदे जे अंदर ज्यादा खां ज्यादा कुरान पढ़ी वठा, मता कह मुझे दोस्त के सुभाणे को यार दई विझे। मुझे बेनियाज़ रब फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लक असा यबअसक रब्बुक मकामम महमूदा। अञा कणक जे अन्न जो अञा कदुर कोन हूंदो, छो त अञा अन्न जाम आहे। जेॾी महिल न डिसंबर हलियो वियो, जनवरी हली, फरवरी आयो, पोइ अन्न जो कदुर पवंदो। छो अन्न मार्केट में घटि हूंदो, महांगो ॾाढो हूंदो। जेका न शइ जॾहिं खुटी वेंदी आहे उन जे कदुर जी ख़बर पोइ पवंदी आहे। जॾहिं महांगी चोट थी वेंदी आहे कदुर क़ीमत जी ख़बर पोइ पवंदी आहे। थोरो घड़ी खन त वेह यार अज़ीज़ाने मन, जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो, सिज नेज़े जे बराबर होंदो, नफ्सा नफ्सी लगी पई हुंदी, कोई कंहिंखे न सुञाणंदो। मुंहिंजे मुस्तफा जो शान को उते ॾिसजा। ओ महशर दिहाड़े मुंहिंजो सजणो ॾिसजा, महशर दिहाड़े ओ मुंहिंजो दिलबर ॾिसजा। कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए, बुरा बख़्शराए वंड वंडण ॾिसजा। महशर दिहाड़े मुंहिंजो हुज़ूर ॾिसजा।
फरमायो कयामत जो दिहाड़ो होंदो तमाम अंबिया बशमूल अंबिया तमाम मखलूक नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदी लेकिन मुझा महबूब जी मुझा करीम रब जेके न आधी जो उथी करे जेको न आधी जो उथी करे तो तहज्जुद जा नफल पढ़या तवज्जो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक तू असा सजी रात जागी पढ़ो रब घणो राजी थे पर जे मुझो मुस्तफा घणो जागे रब चवे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला तू असा जागो रब चे जाग तो लगई भाग जाग तो लगई भाग पर मुझो मुस्तफा जागे रब चे महबूब थोड़ो घट जाग तवज्जो त कर मुझो हुजूर जागे रब चे महबूब घट जाग निस्फहू भला अधरात जाग ये चई रब गाल खत्म कान कई अगर खुदा ते आयत पूरी करे छदे हा त मुझे हुजूर जेला अधरात जगण लाज़मी हुजे हा आशिक माशूक के पाबंद को न कंदो रब फरमायो निस्फहू अबिन उस मिनहु कलीला मुझा महबूब तोखे मुख्तारे कुल बणाए तो छड़िया अधरात को घट जाग पो जेतरो वणई ओतरो जाग पर घट जाग अधरात निंद्र कर मां तोखा तो पुछा दुनिया जे अंदर इहो एतरी चाहत केर कंदो आ जो त जीअं अमड़ पंहिंजे बच्चे सा प्यार कंदिया बचड़ा अम्मा ऑफिस जो कम रहला बचड़ा हा पर मां मां हान तुजी घणी मुशक्कत मुखा बर्दाश्त नथी थे बचड़ा थोड़ो आराम कर अम्मा ऑफिस जो कम पुत्र अल्लाह कंदो खैर थी विंदो यानी मां जी ममता जेका है उहा बचड़े जे मथा मुशक्कत बर्दाश्त न करे सकदी आ अल्लाह लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद खुदा अबे अम्मा जे हुजर का पाक आ लेकिन दुनिया के दसे रहो मुझो रब त तहां बि प्यार कंदा हुंदो त प्यार ॾिसो थो त मां रब जो ॾिसो पंहिंजे महबूब दुनिया जे अंदर हे बटाकी आशिक ताहा करे चोंदो महबूब के ए मुझा सुना हुक्म त करन छा कंदे आसमान मां तारा लाहे अचा हमरा के भले घर को बाहर हमरा भी न सुञाणदो हुजे पर डाढ़ हणदो आसमान मां तारा लाहे अचा रब फरमाए ओ दुनिया वारो दुनिया जो मसनूई आशिक वडी बटाक हणी चोंदो महबूब हुक्म कर त मां तारा अल्लाह अचा मां रब तो चो मुझा मुस्तफा आंगुर जो इशारो कर त मां चंद्र के तुझे कदमन में पहुंचाए छया दुनिया जो मसनूई आशिक जो तसव्वुर भी जिथे न पूछे मुझे खुदा पांजे प्यार जी इब्तिदा उठा खागते कया मुझे अल्लाह फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा मुझा महबूब जेके आधी जो थी तो नफल पढ़िया तहज्जुद जा नफल मुझा मुस्तफा इन नफलन जो मुआविज़ो अज मां रब तो के कयामत जे दी कीअं दीदुस हिकड़ी मुझे बेनियाज़ी जी कुर्सी हुंदी भी तो शफादार मुस्तफा जी कुर्सी हुंदी गाल पूरी नथी थे थोड़ो अगते वध हिकड़ी मुझे बेनियाज़ी जी कुर्सी भी तो मुस्तफा शफादार जी कुर्सी दुनिया जे अंदर अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन दुनिया जे अंदर तमाम तारीफू मां रब जेला पर महशर में झली दो मान मुझी न मुझे यार जी तारीफ कयो
गवाही कुरान करीम जी फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबासक रब्बुक मकामम महमूदा। हमद चइबो आ तारीफ़ के, हमद चइबो आ तारीफ़ के, तारी महमूद चइबो आ जंहिंजी तारीफ़ कही वेंदी आ। रब चयो मुंहिंजा मुस्तफ़ा तो दुनिया में मुंहिंजी तारीफ़ कई आ, महशर जे मैदान में कायनात खां तो मुस्तफ़ा जी तारीफ़ कराए मां रब ख़ुश थींदुसि। पंजन मिंटन में नंढड़ो हिकड़ो शेर, हिकड़ो दलील आशिकन, हिकड़ो शेर, हिकड़ो दलील। दलील कहिड़ो? अल्लाह ताला जे ज़ात जा बानड़ो कुरान करीम के छा चइबो आ? चओ अल कुरानुल करीम हुवा कलामुल्लाह अज़्ज़ व जल। कुरान करीम कंहिंजो कलाम आ, ॻाल्हायो कंहिंजो कलाम आ। जी हींअर जवाब ॾिनो, हाणे बि ईअं जवाब ॾिजो। जंहिंजो न कलाम हूंदो आ पहिरियों दफ़ो उहो पाण पढ़ी ॿुधाईंदो आ या कंहिं ॿिए खां ॿुधाईंदो आ? चुप थी वियो। सच्चाई छुप नहीं सकती, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। लतीफ सोने जी जेका शायरी आ पहिरों दफ़ो कंहिं पढ़ी जो लतीफ पाण जवाब ॾे न, लतीफ पाण पढ़ी ठीक आ। सचल जी शायरी सचल ॻाल्हायो, सचल पाण पढ़ी, जेको पढ़ंदो आ उनखे ख़बर सभ हूंदी आ। जवाब दे। अल्लाह तो जुबान खां पाक आ, छो अल्लाह जुबान खां भला जिब्राइल जी ज़ुबान किथों वाणी दे? ॻाल्हि है न, जिब्राइल नूरानी मलाइका न। वो जवाब दे। कलाम अल्लाह जो जुबान कंहिंजी मां दुनिया ॿुधो आ। वरी दिल खोले चओ कलाम त मुंहिंजे रब जो जुबान कंहिं मां निकितो। नथो चवी भले न चओ, आशिकन खे अमा नालो ई मुंहिंजो आशिक रखी छॾियो। आशिक